खिपरे में हाइड्रो लेबर यूनियन पारां इसको मुलाज़मन ते हमले ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। शौकत अली तैयब चन्ना जुमन दर्स में ॿियनि चयो त लाइनमैन हुनैन लियाकत ऐं हयात ते इक़बाल क़ाइम खानी उसामा हसाम ऐं ॿियनि तशद्दुद कयो। 1 अगस्त जो असांजे लाइनमैन लियाकत अली क़ाइम खानी मोहम्मद हुनैन रज़ा ऐं पंहिंजो मोहम्मद हयात हिंगोर जो ते तशद्दुद कयो। इन जे सिलसिले में असांजो रिकॉर्ड एहतजाज करायूं पिया। जॾहिं त उन्हनि जी शख़्सी ज़मानत थी उन्हनि खे गिरफ़्तार न कयो, हुन खां पोइ उन्हनि ॿिए असांजे मिलिट्री लीडर अली मोहम्मद क़ाइम खानी जे घर ते फायरिंग कई आहे। असीं चऊं था उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि जी ज़मानत रद्द करे उन्हनि खे करारबाकी सज़ा ॾिनी। हुननि चयो त वाक़ई जा धारदार केस दाख़िल हुजण बावजूदि पुलिस मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न करे सघी आहे। ही जेका गवर्नमेंट ते इन्हनि हमलो कयो आहे सिधो सिधो हिननि खे फौरी असां जेका FIR कराई आहे असां उन्हनि खे असां चयूं था त उन्हनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। असां ते बदतरीन तशद्दुद कयो वियो आहे। असांखे 2 खां 3 कलाक उन्हनि यरगमाल बनायो पंहिंजे घर में संधी उताक ते ऐं मौतमार धमकियूं ॾिनियूं असांखे। इक़बाल क़ाइम खानी संदसि पुटु हशाम ऐं भाइटियो जेको उसामा क़ाइम खानी असांखे 2 खां 3 कलाक संधी उताक ते विहारे असां ते बदतरीन तशद्दुद कयो वियो आहे। अॻवाननि मुतालबो कयो त केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार करे मुलाज़मनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।